माहिया मोहम्मद सुलेमान आरिजो अॼु 8/6/2026 जो ॾींहुं आहे ऐं असांजो जेको सफ़रु कयो हुयोसीं ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा खां घोरख हिल स्टेशन ॾांहुं अॼु उनजी वापसी हुई। सो घोरख हिल स्टेशन खां वापसि ईंदे वाही बांधिया ताईं जेके रोड ऐं रस्ता आहिनि घोरख हिल स्टेशन खां वापसी जा उन सिलसिले में तव्हांजी रहनुमाई कंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं उहे दग पेचरा रस्ता, उन रस्तनि जी पकावत, रस्तनि जी दुरुस्तगी, रस्तनि जो भॻल टुटल नाकारा हुजण जा मनाज़िर, ताकि जेके बि घोरख हिल स्टेशन खे ॾिसणु चाहिनि था या पसणु चाहिनि था त उहे इहे शयूं ऑलरेडी पंहिंजे ज़हन में रखी करे इहे मुश्किलातूं ऐं पोइ सफ़रु कनि। सो उन सिलसिले जे हवाले सां ही वीडियो उन्हनि रोडनि ऐं रस्तनि जी तव्हांजे स्क्रीन ते नज़र अचे थी। ॾिसो त केतिरी हिकिड़ी नायाब पॉइंट आहे, कुदरत जी नेमत आहे असांखे अता थियल, असांखे मिलियल, पर असां ॾाढा नाक़दरदान आहियूं। ही अने रोड ऐं रस्ता वापसि ईंदे घोरख हिल स्टेशन खां हिन सफ़र खां पोइ चंद ॾींहं पोइ मूंखे हिकिड़ी क्लिप ईअं विज़िट जी जीअं ही मूं ठाही आहे घोरख हिल स्टेशन जो सफ़र जी, ईअं पंहिंजे पड़ोसी मुल्क इंडिया जी ॾिसण में आई, जेका कंहिं व्लॉगर ठाही हुई दिल्लीअ खां उहो नालो यादि अचे त मां तव्हांखे ॿुधायां थो। बहरहाल दिल्लीअ खां उन पॉइंट ताईं, जीअं असांजो ही पॉइंट आहे पंहिंजे शहर या ॻोठ खां घोरख हिल स्टेशन ताईं, त उहो दिल्लीअ खां वठी लकाद नालो शायदि न हिकिड़ी मख़सूस ॾींहंनि में दिल्लीअ खां लद्दाख जी माज़रत सां दिल्लीअ खां लद्दाख ताईं हिकिड़ी सरकारी ऐं आम लोकल बस वॾी, मतिलबु उहे निकिरंदियूं आहिनि चंद सीज़न मौसम में, त उहे दिल्लीअ खां वठी करे लद्दाख ताईं वेंदियूं आहिनि ऐं उते बि यानी कि इहा बर्फ़ बारी पवंदी आहे, थधि हूंदी आहे, वणंदड़ माहौल हूंदो आहे ऐं उन्हनि जो बि अहिड़े क़िस्म जो ई सिलसिलो आहे, जाबलू पट्टी आहे पर उते बर्फ़बारी बि थींदी आहे।
त जेके सयाह आहिनि, जेके मुसाफ़िर आहिनि, उन लोकल बस में जेका दिल्ली खां निकिरंदी आहे ऐं मुसाफ़िरनि खे खणी वेंदी आहे, उन्हनि जा मुख़्तलिफ़ स्टॉप आहिनि। पहिरियों स्टॉप त उनजो आहे दिल्ली, ऐं उहा पूरो साल न हलंदी आहे, बल्कि चंद सीज़न आहे जॾहिं उन एरिया में, जीअं असांजी गोरख हिल स्टेशन आहे, अहिड़े हवाले सां उहा लद्दाख जी उहा इलाइक़ो आहे, उहा एरिया आहे, उहा पट्टी आहे, उते जॾहिं बर्फ़बारी हूंदी आहे, मौसम थधी हूंदी आहे, त सभु उन मुल्क जा, उन देश जा जेके विज़िटर्स आहिनि, पांधीड़ा आहिनि, उहे उन आम लोकल गाॾी में सफ़र कंदा आहिनि ऐं आसान हूंदो आहे। ऐं वॾियूं बसियूं हूंदियूं आहिनि, उहे हलंदियूं आहिनि रूट ते, ऐं उन्हनि जा तव्हां छा त शानदार रोड ऐं रस्ता हुया, हता की उहे बि इन्हनि जबलनि ते, टकरनि ते, पाणी जे वहकरनि मां क्रॉस कंदे वञे था। उहे बि रस्ता सेम इन असांजी गोरख हिल स्टेशन जी निस्बतनि, त लेकिन उन जा अहिड़ा त ॼण त ॼण तव्हां सुपर हाईवे ते ॼण त तव्हां सफ़र करे रहिया आहियो। सो उन्हनि जा रोड रस्ता, उन्हनि जा जेके साइडनि खां सपोर्ट लॻल ऐं रोड साफ़, ऐं हथा की उते त बर्फ़बारी बि मतिलबु थिए थी रोडनि ते बि, लेकिन उहो बि रोड बि मतिलबु साफ़ लॻा पिया आहिनि। सो अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं असां जीअं न इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जो कमु थिए, त हीउ कुदरत जो हिकिड़ो अनोखो अनमोल तोहफ़ो आहे इंसाननि जे लाइ। पर बदकिस्मती आहे त इहो असां वटि आहे, कंहिं ॿी क़ौम वटि न आहे। जेकॾहिं कंहिं ॿी क़ौम वटि हुजे त उहे हिनखे माना हिकिड़ो अज़ीम हिकिड़ी स्पॉट बणाए छॾनि, एतिरा त रोड रस्ता उते वञणु आसान करे छॾनि जो पैदल बि माण्हू वञी उते वञी पसे। पर असां जीअं अर्ज़ु कयोसीं त असां उहा फ़र्द न आहियूं, असां उहा क़ौम न आहियूं, या असांखे ज़हन में अहिड़ो को फ़िक्रु कोन्हे पंहिंजे इलाइक़े जे डेवलपमेंट जो, पंहिंजे सूबे जे डेवलपमेंट जो, पंहिंजे रियासत जे डेवलपमेंट जो को ख़्यालु ई कोन्हे को। ऐं ॿी क़ौमूं ॾिसो त हू अहिड़नि वाक़िअनि खे, अहिड़नि मौक़नि खे, अहिड़नि स्पॉट्स खे एतिरो त ईज़ी बणाइनि थियूं, उनजे मुश्किल तरीन रोडनि खे, रस्तनि खे, वणनि खे, वकड़नि खे कुटे सटे आसान कनि थियूं, जो मूं अर्ज़ु कयो त माण्हू पैदल बि उन सफ़र कनि था। सो ऐं उन मां एतिरी त इनकम जा ज़राए क्रिएट कनि था, ठाहे वठनि था। मामूली उहे सिर्फ़ु ॾिसण जूं या पसण जूं शयूं आहिनि, जो तव्हां कम से कम को सूबो उनजी इनकम ते हलाए सघो था। पर असांजी ख़ुशकिस्मती आहे त असां वटि कुदरत जा अहिड़ा अनोखा ऐं अनमोल नज़ारा आहिनि, ॾेख आहिनि, पर असां उन्हनि मां कोई फ़ाइदो नथा वठूं। उनजे उल्टो वरी असां एतिरो उनखे मुश्किल बणायो आहे, बावजूदि असां हिन जदीद दौर में रहूं था, टेक्नोलॉजी जे दौर में रहूं था, जो छा चइजे हुनजे लाइ। त बहरहाल गोरख हिल स्टेशन खां वापसि वाईपा ते ईंदे जेके रोड आहिनि, रस्ता आहिनि, पैचरा आहिनि, दग आहिनि, लाहियूं आहिनि, चाड़ियूं आहिनि, वर आहिनि, वकड़ आहिनि, रोडनि जी दुरुस्तगी आहे, रोडनि जी रस्तनि जी नासासी आहे, पथर वारा रोड आहिनि, टूटा फूटा रोड आहिनि, कचा रोड आहिनि, बग़ैर सपोर्ट जे आहिनि, बग़ैर कंहिं सहारे जे आहिनि। बावजूदि इन तकलीफ़ुनि जे माण्हुनि खे वटि एतिरो चाहु आहे, एतिरो शौक़ु आहे, एतिरो उत्साह आहे, जो माण्हू पोइ बि इहे सभु तकलीफ़ूं करे ऐं उते वञनि था ऐं चंद वक़्त जे लाइ
पंहिंजी जेको सो लाइफ खे लम्हात खे इंजॉय कनि था वञी हुते। सो जेकॾहिं हिते अञा सहूलियत हुजे त तव्हां अंदाज़ो कयो त केतिरो न हिकिड़ो बहितर हुजे। हिन इलाइक़े जे लाइ बि, हिन खिते जे लाइ बि, ऐं हिन गवर्नमेंट जे लाइ बि। सो ही रोड ऐं रस्तनि जा मनाज़िर गोरखिल स्टेशन खां वापसि वाही पांदी ईंदे किथे जबलनि जूं लायूं आहिनि, किथे चाड़ियूं आहिनि, किथे बिल्कुलु जाबलू स्टाइल जा रस्ता आहिनि, किथे ख़ौफ़ाइदा मंज़र आहिनि, किथे दिलि खे धड़काईंदड़ वर वकड़ आहिनि। ख़ासि करे जॾहिं जबल ते डायरेक्टली माण्हू चढ़े थो ऐं लहे थो। सो ही हुन वर वकड़ रोड जा नाज़रीन। हाणे असां जेकी जबल जी छत आहे उन तां हाणे लहंदासीं ऐं ही उन जो असां यानी छत ताईं, जबल जी छत ते मथां जो सफ़र हुयो। हाणे असां उन जबल तां हेठि लहंदासीं ऐं हुनजी शुरूआत जी पॉइंट बि हीअ ई ऐं हुनजी एंड जी पॉइंट बि हीअ ई। ही आख़िरी मोड़ आहे, वखड़ आहे, चाढ़ी आहे जबल जे मथां चढ़ण वारी। इन खां पोइ तव्हां ॾिसंदव त हाणे चाढ़ियूं हूंदियूं। ऐं ॿियो अर्ज़ु कंदो हलां त जॾहिं असां वञूं पिया गोरखिल स्टेशन वाही पादीअ खां 0 पॉइंट ताईं पहुचण में असांखे 4 कलाक लॻा हिन जीप जे ज़रिए, पर जॾहिं वापसि थियासीं त असांखे 2.5 कलाक लॻा, यानी 1.5 कलाक असांखे घटि थी विया। छाकाणि वञण वक़्तु असांखे चाढ़ियूं हुयूं ऐं वॾे एहतियात सां चढ़णो पियो पए, यानी कि ॿिलीअ पेर हलणो पियो पए हिन चाढ़ियुनि तां। ऐं वापसीअ ते छाकाणि त हाणे वरी हेठां ई त इन जे करे सिर्फ़ु गाॾीअ खे पंहिंजे कंट्रोल में रखिणो हुयो, बाक़ी त चाढ़ी ई पोइ उन में का ज़ोर लॻाइण जी ज़रूरत न पई पवे। हेठां ई त उहो गाॾी पाण ई जेको आहे सो हले पई। त इन जे करे त यानी 1.5 कलाक असांजो उहो बची वियो, बाक़ी वेंदे असांखे 4 कलाक लॻा। उहो अर्ज़ु कयोसीं त ॾिसो था न, को बि ब्रेकर कोन्हे, को साम्हूं ऐं हीअ ॾुखे खां ॾुखियूं चाढ़ियूं आहिनि। हाणे इन जबल खां, इन चाढ़ी खां वठी करे हेठि ताईं जेसिताईं वरी ज़मीनी सतह ते रस्ता अचनि, 30 चाढ़ियूं आहिनि ऐं लायूं आहिनि। इहा ख़तरनाक चाढ़ी इहा ई आहे। ॾिसो, को बि साइड खां का सपोर्ट कोन्हे, को ब्रेकर कोन्हे, को पथर कोन्हे, को जो इतफ़ाक़ सां जेकॾहिं हिन गाॾी खे कुझु थिए त उहो उनखे का रोके विझे। हाणे जबल जी छत तां मथां शिरे तां असां हेठि लहंदे पहिरीं लाइन आहे। ॾिसो, हिन में कंहिं हद ताईं थोरा इहे ब्रेकर्स लॻल आहिनि, सपोर्ट लॻल आहे। इहा बि वॾी हिकिड़ी टेक आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी सपोर्ट हुजे त उहो अञा वधीक बहितर हुजे। हेठि नज़र ईंदड़ जेके इहे ख़ुदि जबल आहिनि, लेकिन यानी भितर लॻनि था या कि मिटी जा ढेर लॻनि था। एॾी
बुलंदीअ ते गाॾी आहे ऐं उतां लहे थी। हीअ ॾिसो को ब्रेकर कोन्हे, का सपोर्ट कोन्हे, को सहारो कोन्हे, को जेकॾहिं थोरी बि गाॾी खे थिए त गाॾी जबल तां हेठि। पर इहा वरी रब जी गनीमत आहे त एॾो अञा जेके वरी ड्राइवर आहिनि उहे माहिर आहिनि, इन रोड रस्तनि खां वाक़ुफ़ु आहिनि। ऐं इन वोरक हिल स्टेशन जे हवाले सां हिकिड़ी ॿी बि क्लिप नज़र मां गुज़री हुई, जेके शायदि फीमेल जेको व्यूज़ त उहा ॾेई रही हुई, ख़ैरपुर मीरस जा हुया ग़ालिबन, विज़िटर्स हुया। उहे बि ॿुधाइनि पिया त जेको हेॾनि जा रोड ऐं रस्ता सही न आहिनि ऐं उते का सहूलियत कोन्हे का, जेकॾहिं आहे बि त एतिरी महांगी आहे जो माण्हू जेको ज़हन ठाहे अचे थो हिते घुमण जे लाइ त उहो ज़हन थकिजी थो पवे। माना उतां जी हिते महांगाइप ऐं उते सहूलियतुनि जो न हुजणु, इहो यानी कि मुसाफ़िरनि खे मायूस थो करे। त ही रोड ऐं रस्ता आहिनि वोरक हिल स्टेशन खां वापसि ईंदे जा, जेके असां मुनासिबु सम्झोसीं त इन्हनि रोडनि ऐं रस्तनि खां, पैचरनि खां तव्हांखे असां आगाह कयूं त इहे उन्हनि जा बावजूदु ॾुखायूं साम्हूं रखी करे ऐं त तव्हां पोइ सफ़रु कयो। त या तव्हांजे ज़हन में लॾी हुजे त हे मसइला, ही ॾुखियायूं, ही तकलीफ़ूं इन सफ़र जूं आहिनि, ठीकु आहे न, ख़ासि तौर ते इन रोड ऐं रस्तनि जे हवाले सां। त बाक़ी छाकाणि उते जेके सहूलियतूं आहिनि उहे आम न आहिनि। जीअं असांखे बुनियादी शयूं बाज़ार में, मार्केट में मिली वेंदियूं आहिनि, उहे उते जेकॾहिं आहिनि बि त उहे वरी महांगनि दामनि ते विकिरो थियनि थियूं। हिन दौर में इहो को मसइलो कोन्हे जबलनि खे टुकणो, जबलनि मंझूं रस्ता ठाहिणो ऐं सिरगूं ठाहिण। हिन दौर में को मसइलो कोन्हे, को एतिरी जदीद खां जदीद मशीनरी जो वजूदु आहे हिन मालिक जी काइनात में। पर असां उहा क़ौम ई न आहियूं जो कंहिं डेवलपमेंट कम ॾांहुं ख़्यालु हुजे या अहिड़ी का सोच हुजे या अहिड़ो को फ़िक्रु हुजे। ऐं वॾी ॻाल्हि आहे त उन्हनि जे लाइ जेके रक़म आहे उहे तय बि थियनि थियूं, उहे फिक्स बि थियनि थियूं, उहे इशू बि थियनि थियूं, पर उहे काॾे हली वञनि थियूं, इहा अजूबो आहे असांजे इन्हनि निज़ाम जो, सिस्टम जो। ऐं हीअ जेकी रोड आहे, हीअ जेको रस्तो आहे हिन वोरक हिल स्टेशन जो, कागज़ी कारवाइनि में, दफ़्तरनि में अलाए केतिरा दफ़ा उहो ठहियो हूंदो ऐं रहियो हूंदो, लेकिन हिकिड़े फिज़िकली उहो हिकिड़ो दफ़ो ठहियो आहे। लेकिन क़ानूनी कारवाइनि में, कागज़नि में, रजिस्टर में अलाए केतिरा दफ़ा हुनजी पैसा रखिया विया हूंदा, पास थिया हूंदा, पर ज़ाहिरनि ॾिसो त कारी वारा कख। ऐं उन शइ खे न को चवण वारो आहे, न को पुछण वारो आहे, न को आखण वारो आहे। ऐं वॾा वॾा मतिलबु अहिड़े क़िस्म जा इदारा आहिनि जेकी इन जे पुछा गछा जे लाइ, लेकिन उन्हनि खे बि शयूं नज़र नथियूं अचनि।
गोरख हिल स्टेशन खां वापसीअ ते जबल जे लाहिनि खां लहंदे लाहिनि जा वर वकड़, लाहिनि जा दग पेचरा तव्हांजे स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हां पसी रहिया आहियो। वापसीअ ते गाॾीअ खे रुगो कंट्रोल में रखिणो आहे, उनखे का जेको आहे सो ज़ोर लॻाइण जी ज़रूरत नथी पवे, छाकाणि हू लाही आहे। ठीकु आहे, गाॾी इहो सम्झो त नॉर्मल स्टार्ट आहे, पर जेकॾहिं जेके नंढियूं गाॾियूं आहिनि बाइक वग़ैरह उहा त वरी बंदि करणी पवंदी आहे, माना उहो हलंदी न आहे। ठीकु आहे, बसि रुगो तव्हांखे ब्रेकियूं वग़ैरह उहे पंहिंजे कंट्रोल में रखणियूं हूंदियूं आहिनि। पर हीअ वॾी गाॾी आहे, हिन जूं चारई ब्रेकियूं चइनि फीफनि वारियूं ब्रेकियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि, इन करे हीअ गाॾी ऑन आहे। हीअ जेके जबल जी छत खां असां हेठि आयासीं हिन रस्ते जे ज़रिए, त इहे 35 पॉइंट ताईं हेठि स्टॉप ईंदो। 35 पॉइंट उहो सम्झो विच आहे इन मुफ़ासिले जो, ज़मीनी मुफ़ासिले जो। एसि ताईं 30 इहे लायूं जितां हींअर लहूं था ऐं चाढ़ियूं जितां अॻ में चढ़ियासीं, इहे 30 आहिनि। इहो जबल जो पंधु आहे। इन खां पहिरियों ज़मीनी पंधु आहे ऐं उन ज़मीन ते नंढड़ियूं वॾियूं थोरियूं आहिनि लायूं चाढ़ियूं, पर उहे नॉर्मल आहिनि। उन्हनि लाइनि चाढ़ियुनि तां आम गाॾियूं बि अची वञी सघनि थियूं। पर हीअ जेकी 35 पॉइंट स्टॉप खां पोइ जेको हीअ जाबलू मूं अर्ज़ु कयो त 30 चाढ़ियूं आहिनि ऐं वापसीअ ते लाहियूं, इहे ॾुखियूं आहिनि। हिन ते आम गाॾी या सवारी नथी वञी सघे सवाइ हिन जीपिन जे। ऐं ॿिए जेकॾहिं वेंदियूं बि त उन्हनि में 100% ख़तरो आहे। ऐं मथे वरी जॾहिं न जबल जी टकरी ते चढ़ी वियासीं, न जबल ते चढ़ी वियासीं, पोइ वरी उन जबल जे मथां जो सफ़रु हुयो, उते बि इहे लायूं चाढ़ियूं हुयूं। थी सघे थो हिननि जेके चाढ़ियुनि खां बि अञा वधीक उनियूं, पर उहे मतिलबु मुश्किल न हुयूं, ॾुखियो न हुयूं। मां कहिड़ी ॻाल्हि कयां हिन रोडनि जी, हिन रस्तनि जी, हिननि दगनि ऐं पैचरनि जी जेके तव्हां पसी रहिया आहियो पंहिंजे स्क्रीन ते। काश मुंहिंजी क़ौम जागे सुजाग थिए हिननि डेवलपमेंट कमनि जे लाइ। उन्हनि खे काइनात जी कुदरत वारो इहो फ़िक्रु, इहा सोच हुननि जे ज़हननि में दाख़िल करे त हू ज़ाती तौर ते पाण बि डेवलप थियनि ऐं पंहिंजे एरियाज़ खे, पंहिंजे इलाइक़नि खे बि जेको आहे सो डेवलप कनि। असांखे जेकॾहिं इहो कुदरत जे तरफ़ां जेकॾहिं ख़्यालु को अची वञे पंहिंजो पाण खे डेवलप करण जो,
पंहिंजे वजूद खे डेवलप करण जो, पंहिंजे इलाइक़े खे, पंहिंजे घर खे, पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजे सूबे खे, पंहिंजे मुल्क खे, पंहिंजी ज़मीन खे, त असां मुहज़िब तरीन माण्हू बणिजी वेंदासीं। पर इहो असां वटि अणलब आहे अहिड़े क़िस्म जूं फ़िक्रो या ख़्याल। अमलनि त कोई दूर आहे, पर उहो ख़्यालु अचे, सोच अचे, उहो बि असां वटि अणलब आहे। त कम से कम उन शइ खे असां चऊं त नाज़रीन, हाणे असां इन लाहिन चाढ़नि खां लही आयासीं। हीअ आहे तव्हांजे साम्हूं 35 स्पॉट पॉइंट, हीअ स्टॉप आहे, ठीकु आहे। ऐं हीअ आहे एसि ताईं। हाणे असां हुन स्टॉप खां वरी उते पंहिंजो सफ़र शुरू कयो। हाणे उहो 30 चाढ़ियूं जेके हुयूं लाहियूं उहे असां लही आयासीं। हाणे वरी अॻिते बि सफ़र शुरू आहे। हेॾे आहिनि नंढड़ियूं लाहियूं चाढ़ियूं, पर हिननि लाहिनि चाढ़ियुनि ते आम सवारी या गाॾियूं था अची सघनि थियूं। त हिननि खे हेसि ताईं जेको आहे न, सो स्टॉप जेको आहे, जीअं असां वाई बांधीअ मूं चढ़ूं था, त इहो स्टॉप हिते हिननि खे करणु खपे। हेसि ताईं आम गाॾियूं अचणु खपनि। त हिननि खे हिते अहिड़े क़िस्म जो रोड ठाहिणु खपे जितां पाणी जो वहकिरो आहे उते पुलियूं ॾियनि, ठीकु आहे, मज़बूत जेको आहे सो पुलियूं ठाहिनि ऐं पाणी जे वहकिरे हिसाब सां उन्हनि खे जॻह छॾनि ऐं वन वे सुपर हाईवे जा स्टाइल जा इहे रोड रस्ता ठाहिनि, त इहो बहितरु आहे। ऐं पोइ भले उहो टूल टैक्स बि वठनि, पर सहूलियत प्रोवाइड कनि, त टाइम बची पवंदो। जेके गाॾियूं आहिनि, सवारियूं आहिनि, उन्हनि खे मार न ईंदी ऐं ईज़ी पहुच थी वेंदी माण्हुनि जी। ऐं उते आम बाज़ार या मार्केट वांगुरु शयूं खपनि, विकिरो थियनि। त जीअं हुननि जेके बि मुश्किलात आहिनि उनजो ज़िक्र कयोसीं, उन्हनि खे वञी उते महसूसु कयोसीं, त इंसानु उन्हनि खां जेको आहे सो बची पवे। वापसी जो सफ़र कंदे तव्हां नोट कयो हूंदो जिते रस्तो को टुकड़ो सही आहे, ठीकु आहे, ऐं उहो रोड सही आहे, त केॾी न सुहिणे तरीक़े सां उहा सवारी, उहा गाॾी हले थी ऐं सफ़र तय करे थी। पर जेकॾहिं किथे वरी को रुॻो पथर आहिनि, ठिकर आहिनि, भितर आहिनि, उन तां उन गाॾीअ खे हलिणो आहे, त हिकु त हूंदो आहे ॿिलीअ पेर। पर उहो ॿिलीअ पेर खां मिलाए कहिड़ो माना उहो पेर आहे जो उन पेर ते उहा हले थी वीचारी। हिन टुकड़े में ॾिसो कंहिं हद ताईं थोरी यानी की 10% हिन रोड में दुरुस्तगी आहे। त गाॾी केतिरी यानी रवानगीअ सां, केतिरी स्पीड सां, कहिड़े सुहिणे तरीक़े सलीक़े सां पंहिंजो सफ़र उहा तय करे रही आहे। पर वरी ॾिसो विच में अहिड़े क़िस्म जा अचे था वञनि लाइयूं चाढ़ियूं या रोडनि जी नादुरुस्तगी, त अंदाज़ो कयो त वरी हाणे गाॾीअ जी कीअं माना स्पीड वधी वई। त इहे शयूं आहिनि जेके आसान कम खे बि ॾुखियो बणाइनि थियूं ऐं उहो टाइम किल थिए थो ऐं पैसो किल थिए थो, गाॾियुनि खे मार अचे थी, मुसाफ़िर थकिजी था पवनि सफ़र कंदे कंदे। गौरख हिल स्टेशन खां वापसी जो सफ़र, उतां जा रोड, रस्ता, लाहियूं चाढ़ियूं, वर वकड़ तव्हां बसी रहिया आहियो पंहिंजे मोबाइल जी स्क्रीन ते। इन जो मक़सदु बि इहो ई हुयो त तव्हांखे उहा ज़मीनी जेकी हक़ाइक़ आहिनि उन रोडनि ऐं रस्तनि जा,
उन दग जा उन पैचरे जा उहे तव्हांखे ॾिठल हुजनि, उहे तव्हांखे जे मुतालिम हुजनि, ॼाण में हुजनि, साइंस में हुजनि। सो हीअ आहिनि रोड रस्ता गौर खेल स्टेशन खां वाई पांधे जी तरफ़ ईंदे जा। बाक़ी हिन में कोई शक कोन्हे को त वाई पांधीअ खां निकिरण खां पोइ त छा त कुदरत जो नज़ारो आहे। चो तरफ़ हिकु त जबलनि जो टकरियुनि जो सिलसिलो आहे, ॿियो रेगिस्तान आहे। रेगिस्तान जी जेकी पंहिंजी हिकिड़ी दिलकशी आहे उहा आहे, ऐं उतां जे जेको आबो हवा आहे, उतां जो जेको एटमॉस्फेयर जेको माहौल आहे उहो दिलकश आहे। उन्हनि जी सवारीअ दौरान सवारी हलंदे जेका उहा अट्रैक्शन आहे, कशिश आहे, जेका कुदरत उन्हनि में रखी आहे उहा आहे। उतां जा वण आहिनि, ॿूटा आहिनि, गुल आहिनि, उहा आहे। सो इन सेंस में यानी कुदरत जे इन सहूलियतूं जेके उन्हनि पंहिंजे स्पॉट्स ते रखी आहे उहे वाक़ई लाजवाब आहिनि। उनजो को जवाबु कोन्हे को जो असां ऐं सच पुछो त मूं वटि लफ़्ज़ बि न आहिनि जो मां उन कुदरत जी इन अतीअ खे मां बयानु करे सघां। उहे लाजवाब आहे। तव्हां वेंदे बि इंजॉय कंदव, ईंदे बि इंजॉय कंदव। जेकॾहिं ॿियो कुझु न बि हुजे पर इहो सफ़रु जेको आहे जबलनि जे विच में, जबलनि जे कतारुनि सां, जबलनि जे ईंदे बि प्रोटोकॉल में, वेंदे बि प्रोटोकॉल में, उन्हनि सां जेको उन्हनि जे जबलनि जी मौजूदगीअ में, रेगिस्तान जी मौजूदगीअ में, रिणपट जी मौजूदगीअ में, वारियासी माहौल जी मौजूदगीअ में, इन लाहिनि ऐं चाढ़नि जा जेके अंदाज़ हुया, इहो ख़ुदि हिकिड़ो दिलकश यानी की मंज़र आहिनि। इहे पसी माण्हू इहे करे ई माण्हू ॾाढो जेको आहे सो ख़ुशी महसूसु करे थो। उन्हनि खां का शिकवा शिकायत कोन्हे का हिन कुदरत जे मंज़रनि खां। पर होॾां वेंदे ऐं ईंदे जेके जूं ज़मीनी हक़ाइक़ वारियूं जेके तकलीफ़ूं आहिनि ऐं जेके मुश्किलातूं आहिनि, जेके ख़ुदि इंसाननि जूं पैदा कयल आहिनि, कुदरत जूं न बल्कि इंसाननि जूं पैदा कयल आहिनि, उहे हाल रहनि थियूं। हिन इंसानी जेको वञे थो इंसानु त उहो पंहिंजो ज़हन मटाएचे, ॿियो माहौल ॾिसीचे, ॿियो माहौल पसीचे नफ़्सियाती तौर ते। त वाक़ई इहा लाजवाब सफ़र आहे, लाजवाब स्पॉट आहे। बसि जेकॾहिं ॿियो कुझु बि न हुजे, रुॻो रोड रस्तो माण्हू वञे ऐं हिन सां मोटिजे त बि हिकिड़ो लुत्फ़ ॾींदड़ नज़ारो आहे, दिलि खे मोहींदड़ नज़ारा आहिनि। सिर्फ़ु तव्हां वञो ऐं वञी वरी मोटिजो त बि छा लाजवाब सीन आहिनि, मंज़र आहिनि जेके कुदरत असांजे लाइ ठाहिया आहिनि, असांजे लाइ जोड़िया आहिनि। सच पुछो असां सभु इंसान मिली करे बि अहिड़ा मंज़र, अहिड़ा स्पॉट नथा ठाहे सघूं। उनजे लाइ असां रब करीम जा, हिन काइनात जे मालिक जा शुक्रगुज़ार आहियूं जो न इहे सभु असांखे ॾिसण जे लाइ, असांखे पसण जे लाइ, असांखे इंजॉय करण जे लाइ, असांखे तफ़रीह करण जे लाइ, असांजे घुमण जे लाइ हुन इहे ठाहिया आहिनि ऐं जोड़िया आहिनि। जेकी अर्ज़ु कयोसीं त असां सभु इंसान मिली करे बि अहिड़ा सीन, अहिड़ा मंज़र, अहिड़ी दिलफ़रेबी असां उन्हनि जॻहियुनि में नथा पैदा करे सघूं। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन काइनात जे मालिक जो कमु आहे जेको न अहसन तरीक़े सां कयो आहे। वाक़ई अलाह अहसनुल ख़ालिक़ीन आहे। हिकिड़ो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, अनोखे तरीक़नि सां हुन काइनात जे हर सीन खे वजूदु बख़्शियो आहे, हर नज़ारे खे वजूदु बख़्शियो आहे ऐं उन में दिलकशी रखी आहे, उन में अखियुनि जी जेको आहे सो सुरूर रखियो आहे। बाक़ी जेकॾहिं असांजी थोरी इंसानी कोशिशि ऐं कावश बि जेकॾहिं उन में शामिलु थी वञे ऐं उन में जेके सफ़र
जी माना ई मुश्किलात हूंदी आहे, तकलीफ़ हूंदी आहे, पर इंसान जी जेकॾहिं कोशिशि हुन में ज़िम थी वञे, अची वञे, त उन्हनि मुश्किलात खे दूरि कंदी आहे, हटाईंदी आहे, घटाईंदी आहे, कमु कंदी आहे। उहो इहो ई आहे जेको असां ज़िक्र कयोसीं त इंसानु चाहे और जंहिंजी ज़िमेदारी आई आहे त उतां जा रोड, उतां जा रस्ता, उन्हनि जो अचणु, उतां जो वञण जूं जेके सहूलियतूं इंसानी उहो प्रोवाइड करे। ऐं अलाह हुनजो कमु बि इहो ई रखियो आहे। इहो सियाहत वारो डिपार्टमेंट या रोड रस्ते वारो जेको सिस्टम आहे उनजे मातहत आहे, उनजी उहा फील्ड आहे, उन में हू आहे, उन में हू नौकिरी करे थो, उन जा हू पैसा वठे थो, त उनखे पंहिंजे इन जेकी मिलियल रक़म आहे उनखे यानी की सिंधी में चवंदा आहियूं हिलाल करे खाए। इहो असां इंसाननि जो कमु आहे। जेतिरो असां इन कम में सही ख़्यालु रखी करे ऐं असां सही नियत सां कमु कंदासीं त यकीनन इहे सभु जेके मुश्किलातूं आहिनि उहे पंहिंजो वन बाय वन थी करे उहे ख़तमु थी वेंदियूं। ऐं इहे जेके कम आहिनि उहे टाइम टेकन हूंदा आहिनि, पर जेकॾहिं हुकूमती इंडिविजुअल तौर ते त ॾाढा टाइम टेकन हूंदा आहिनि, माण्हू नथो करे सघे। पर हुकूमती लेवल ते यानी की रियासत लेवल ते को करणु चाहे त उहो तमामु आसानु हूंदो आहे, सवलो हूंदो आहे ऐं जल्द थी वेंदा आहिनि अहिड़ियूं सहूलियतूं प्रोवाइड करणु आम इंसाननि खे। पर शर्त आहे त को कंहिंजो इरादो हुजे, को इहो कमु करणु चाहे, तॾहिं उहो मुमकिन आहे। बाक़ी त सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं आहिनि, ॻाल्हियूं रहंदियूं जीअं असां तव्हां ॻाल्हियूं कयूं था, बाक़ी सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं हूंदियूं ऐं ॻाल्हियूं रहंदियूं ऐं किताबनि में महफ़ूज़ थींदियूं, क्लिप्स में महफ़ूज़ थींदियूं, सिर्फ़ु ॻाल्हियूं। ऐं असांजो कमु इहो आहे, असां उहो करे सघूं था, असां जेको कयूं था त ॻाल्हियूं करे सघूं था। जेकॾहिं हुते सहूलियतूं आहिनि त उनजी असां उनखे एप्रिशिएट कयोसीं, ऐं जेकॾहिं का कमी पेशी आहे त उनखे असां थोरो बयानु कयोसीं, उनखे वाज़े कयोसीं, उनखे चिटो कयोसीं त हीअ कमियूं पेशियूं आहिनि, हीअ मसइला आहिनि हुते, ऐं हुन सां गॾु ई हुते फ़ाइदा आहिनि, हीअ हुते सहूलियतूं आहिनि। नाज़रीन, असां जबलनि जा, रोडनि जा, रस्तनि जा, चाढ़नि जा सफ़र तय करे हाणे ज़मीन ते जेकी आम सतही ज़मीन आहे उन ते असांजो सफ़र जारी आहे ऐं असां बिल्कुलु पहुची चुका आहियूं पंहिंजे मंज़िल मक़सूद ते, यानी आख़िरी असांजो स्टॉप हिन जीप ते, हिन सवारीअ ते जेको असांजो इख़्तिताम थींदो हिन सफ़र जो वाही पांधीअ में। हाणे असांजो वाही पांधीअ ॾांहुं ज़मीनी सफ़र आहे ऐं तव्हांखे रोड मां अंदाज़ो थी वियो हूंदो त हाणे असां सम्झो कंहिं शहर में कंहिं आबादी में पहुचण वारा आहियूं ऐं उते जी जेकी रोड जी कंडीशन आहे उहा बहितर आहे। सो असां पहुचण वारा आहियूं। हाणे ही उन वाही पांधी शहर जे जेके रोड आहिनि, ही मकान आहिनि, ही घर आहिनि, ही दुकान आहिनि, ही होॾां वेंदे ॾेख आहिनि, उहो तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजी स्क्रीन ते। तव्हां सां गॾु हूंदासीं, जेके बि हिन काइनात में शयूं असां पाण ॾिसंदासीं, पंहिंजे मुशाहिदे में ईंदियूं, जंहिंजो वास्तो ग्राउंड रियलिटीअ सां हूंदो त उहे तव्हां सां शेयर ज़रूरु कंदासीं। तव्हांखे ज़रूरु तव्हांजे स्क्रीन ते ॾिसण जो मौक़ो प्रोवाइड कंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त अहिड़नि एक्सप्लोरिंग मौक़नि
खे अवेल कंदा रहंदासीं, पाण बि इंजॉय कंदासीं, पसंदासीं ऐं तव्हांखे बि तव्हांजे स्क्रीन ताईं पहचानण में मदद कंदासीं। हीअ असां हाणे पहुची चुका आहियूं वाई पांधीअ में। असांजो जेको वापसीअ जो सफ़र आहे उहो हिते पूरो थींदो। हिन होटल खां असां जेको आहे न उहो सफ़र शुरू कयोसीं, पर हाणे जेको हितां जो पेट्रोल पंप आहे वाही पांधीअ जो, उते हीअ गाॾी बीहंदी ऐं असां सफ़र खे अलविदा कंदासीं। सो हीउ हुयो गोरखेल स्टेशन खां वाई पांधीअ ताईं जो वापसी जो सफ़र। उन में जेके रोड हुया, रस्ता हुया, लायूं हुयूं, चाड़ियूं हुयूं, वरवकड़ हुया, और रोड रस्तनि जी सहूलियत हुई या रोड रस्तनि जे अंदरि का कमी पेशी हुई, त उनजो जेको वीलाग असां तव्हांखे ॾेखारियोसीं। उमेदु आहे त अहिड़े क़िस्म जा वीडियोस तफ़रीही, इंटरटेनमेंटी, कुदरती तव्हांखे पसराईंदा रहंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।